अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉटशिप प्रोग्राम में भली कार मैं तवानी मेज़बान सबीन मेमन। नाज़रीन, हॉटशिप प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं 8 फरवरी 2024 जी आम चूंडुनि जे हवाले सां। वाज़ रहे त 8 फरवरी जेके आम चूंडूं थींदियूं उन में बाक़ी महीने खां बि घटि वक़्तु बचियो आहे। इन में सियासी अॻवान असांखे जलसनि में न रुगो तनक़ीद कंदे नज़र अचनि था पर पंहिंजे मंशूर ज़रिए अवाम खे इम्प्रेस करण जी पिण कोशिश कनि था। बिलावल भुट्टो ज़रदारी जे जलसे जे हवाले सां ॻाल्हि कजे त बिलावल भुट्टो ज़रदारी जिते पंहिंजो मंशूर पेश कयो त उते मुखालिफ़नि ते तनक़ीद पिण कई। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त नून लीग चाहे या न चाहे 8 फरवरी ते आम चूंडूं ज़रूर थींदियूं। लाहौर भुट्टे जो आहे ऐं भुट्टे जो ई रहंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त को जेल खां ॿाहिरि निकिरण ऐं को जेल खां बचण जे लाइ चूंड विढ़ी रहियो आहे। पंजाब में बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त वाहिद पीपल्स पार्टी आहे जेका सियासी जमातनि जो मुक़ाबलो करे ॾेखारे सघे थी। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त तव्हां पंजाब में पीपल्स पार्टी खे चूंडायो, इस्पताल इते ई ठाहींदासीं, लंडन वञण जी ज़रूरत न पवंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सभई जेके सियासी जमातूं आहिनि पीपल्स पार्टी खां अलावा उहे पंहिंजे ज़ाती मसइलनि जे हल जे लाइ चूंड विढ़ी रहियूं आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी इहो चयो त हू जॾहिं हुकूमत में ईंदा त मज़दूर कार्ड, नौजवान कार्ड, हारी कार्ड पिण विरहाईंदा, तनख़्वाहुनि खे ॿीणो कंदा, 300 यूनिटनि ताईं बिजली फ्री कंदा ऐं मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं बिलावल भुट्टो ज़रदारी पारां कयूं वयूं। इन ते निगरान सूबाई वज़ीर मुर्तज़ा सोलंकी जो चवणु हो त सियासी अॻवान अवाम खे अहिड़ा ख़्वाब न ॾेखारनि, अहिड़ा वाइदा न कनि जेके मुमकिन न थी सघनि। 300 यूनिट बिजली जेका आहे फ्री या डबल तनख़्वाह मुल्क जी जेका मुआशी सूरत हाल आहे, सियासी अॻवाननि खे हक़ीक़त पसंदी खां कमु वठणु घुर्जे। इन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन खां अलावा ॻाल्हि कंदासीं इलेक्शन कमीशन पारां पेशावर हाई कोर्ट जे फ़ैसिले खे सुप्रीम कोर्ट में चैलेंज कयो वियो आहे। वाज़िर त पेशावर हाई कोर्ट पारां चूंड निशान पीटीआई जे चूंड निशान जे हवाले सां जेको फ़ैसिलो ॾिनो वियो उनखे इलेक्शन कमीशन पारां सुप्रीम कोर्ट में चैलेंज कयो वियो आहे। इन समूरी सियासी सूरत हाल ते ॻाल्हाइण जे लाइ असांखे सीनियर सहाफ़ी ऐं तर्जुमेगार शाहीन कुरैशी साहब ज्वाइन कयो आहे। शाहीन साहब, वेलकम कहती हूँ, आपने प्रोग्राम में ज्वाइन किया। शुक्रिया शाहीन साहब, क्या कहिएगा, बड़ा जोश और खरोश से न सिर्फ अवाम को मंशूर बताया जा रहा है बल्कि तनकीद भी की जा रही है मुखालिफों पर बिलावल भुट्टो ज़रदारी की जानिब से। उन्होंने कहा कि कोई जेल से निकलने और कोई जेल से बचने के लिए इलेक्शन लड़ रहा है। जी, तो ये तो उनका मौक़िफ़ है, लेकिन जो इलेक्शन की मुहिम है जी सियासी जमातों की तरफ से अभी तक तो मैं समझता हूँ कि अमली तौर पर पीपल्स पार्टी ने ही और बिलावल भुट्टो ने ही शुरू की नहीं है। बलोचिस्तान में भी उनके 2 जलसे हो गए हैं, क्वेटा में भी हो गया, डेरा बुक्टी में भी हो गया, केपी में 6 हुए थे, पंजाब में 2 हो चुके हैं और जो है मैं सिंध के अंदर हो चुके हैं। तो मैं समझता हूँ कि अगर सियासी अमल है वो पीपल्स पार्टी ने शुरू किया है। अभी तक नून लीग ने तो कोई सियासी अमल नहीं किया। आज भी टिकटें भी बांटते फिर रहे हैं, इख्तलाफात चल रहे हैं और जो मंशूर है वो किसी ने भी नहीं पेश किया। पीटीआई तो अपने मामलात जो है वो भुगत रही है। अभी इलेक्शन सिंबल में सिचुएशन कल चेंज हुई थी, लेकिन अभी इलेक्शन कमीशन अपील में जाना चाह रहा है जिस पे टेक्निकल एतराज हुआ है। मुमकिन तौर पे वो टेक्निकल एतराज भी दूर हो जाएगा। देखना होगा कि बैट की पोजीशन बल्ले का जो है इंतखाबी निशान उन्हें मिलता है कि नहीं मिलता। लेकिन जो इलेक्शन का के अंदर सबसे ज्यादा जरूरी होता है वो पॉलिटिकल प्रोग्राम और मंशूर है। मंशूर अभी तक जो है उसके 10 नुकात जो हैं वो बिलावल भुट्टो ने पीपल्स पार्टी की जानिब से दिए हैं। लेकिन मैं आज एक बात जरूर कहूंगा कि आज जब उनका तानले वाला में फैसलाबाद के इलाके में जब जलसा हुआ, इट वाज ए वेरी गुड सक्सेसफुल, जो है ना बहुत कामयाब जलसा हुआ है। मैं तो खुद चूंकि पंजाब की पॉलिटिक्स पे कड़ी नजर रखता हूँ, मुझे खुद तवक्को नहीं थी कि सेंट्रल पंजाब में जो है इतना रिस्पांस होगा और कोई तैयारी भी नहीं नजर आ रही थी, लेकिन इतना ओवरवेल्म किस्म का क्राउड आया है। तो और अच्छी जोशीली तकरीर की जिसमें उन्होंने वही पॉलिटिकल फोकस रखा है कि अपना 10 नुकाती सियासी एजेंडा एक्सप्लेन किया है, लोगों को इंगेज किया है उसमें और जो है शमूलियत करवाते हुए यूथ को, औरतों को, मजदूरों को, किसानों को, सबको उसने 1 बाय 1 एक्सप्लेन भी किया है और कहा है कि उनका दावा यह है कि पीपल्स पार्टी जो है पंजाब की जमात थी, लाहौर में बनी थी, तो हम वापस आएंगे। तो उन्होंने बड़ा अच्छा इनिशिएटिव लिया और मैं तो पहले भी आपके प्रोग्राम में कह चुका हूँ कि बिलावल की तरफ से लाहौर के हल्का 127 से इंतखाबात में खड़ा होना एक बड़ा जुर्रतमंदाना फैसला है। अच्छा शाहीन साहब, ये जो आपने कहा सेंट्रल पंजाब में और जो बड़ा अच्छा जलसा, तो
बिलावल भुट्टो जरदारी की इस बात में कितना दम है कि लाहौर भुट्टो का था और भुट्टो का रहेगा? एक्सेप्टेंस आप देख रहे हैं कि यूथ में जो है बिलावल भुट्टो जरदारी, क्योंकि वो यंग हैं, और जो पीटीआई ने जो बयानिया दिया था वो उसको उन्होंने बड़े अच्छे तरीके से, महारत वाले तरीके से वो उसको आगे बढ़ा रहे हैं कि नौजवानों को जरूरत है कि कोई नया चेहरा आए, कोई यंग चेहरा आए। दुरुस्त बात है, और ये बड़ी एक हकीकत पसंदाना बात है कि जिस मुल्क में 2.5 करोड़ नए वोट रजिस्टर हो जाएं, तो वो सारे 18 से लेके 23 साल के जो लोग हैं, जाहिर है वो उनमें एनर्जी है, वो इलेक्शन के बूथ पे भी जाएंगे, वोट डालने भी जाएंगे, और वही लोग हैं जो बेरोजगारी सह रहे हैं, जिनका वो जो बिलावल बार बार कहते हैं कि लोगों के हाथों में डिग्री है, जॉब नहीं है, तो उनको टारगेट किया हुआ है। और मैं ये समझता हूँ कि ये बड़ी दानिशमंदाना बात है कि जो पाकिस्तान की सबसे मुतहर्रिक तबका है, पाकिस्तान के नौजवान हैं, उनका पाकिस्तान की इक्तिसादियात में, पाकिस्तान की सियासत में अहम रोल होना चाहिए, जिसमें बिलावल भुट्टो जैसा यंग लीडर जो है, जो मर्ज हो के आए हैं और उन्होंने अपने आप को स्टेट्समैन के तौर पे भी साबित किया, पार्लियामेंटेरियन के तौर पे बहुत आर्टिकुलेटेड तकरीरें की हैं, फॉरेन मिनिस्टर के तौर पे उन्होंने इंटरनेशनली अपने केसेस भी पेश किए और रिकॉग्निशन ली, क्योंकि उनको एक एडवांटेज है कि बहुत सारे मुमालिक में आपने नोट किया होगा कि बीबी शहीद का जिक्र भी हुआ, उसमें भुट्टो साहब का भी जिक्र हुआ, तो उनको ये आलमी सतह पर ये तो एक एज है कि वो बेगम जो है बेनजीर भुट्टो शहीद के बेटे के हवाले से भी पहचाने जाते हैं, और भुट्टो साहब के नवासे के तौर पे लीगेसी तो उनके शानदार है। तो मैं समझता हूँ कि ये नौजवानों को इंगेज करने का जो प्रोग्राम है वो बहुत अच्छा है, क्योंकि सारे नौजवान जो है ना वो कल्ट फॉलोइंग में नहीं है, और ये एक बड़ा अच्छा काम कर रहे हैं कि भाई आप उनको रैशनली और लॉजिकली अपने साथ इंगेज करें, सियासी प्रोग्राम के साथ उन्हें जो है जोड़ने की कोशिश करें, और अगर वो आपके सियासी मंशूर से, इक्तिसादी मंशूर से जुड़ जाते हैं तो मुल्क की पॉलिटिक्स के अंदर एक मुस्बत तब्दीली आएगी। लेकिन एक बात मैं इस सवाल पे जो है ना कोई मौजू बदलने से पहले जरूर कहना चाहूंगा कि आज जब बिलावल भुट्टो की तानलेवाला के जलसे की फैसलाबाद में जो आता है तकरीर खत्म हुई, तो फौरी तौर पे आप चैनल समझ सकते हैं, अवाम भी पाकिस्तान के नजर रखते हैं, तो जो निगरान वजीर इत्तलात हैं मुर्तजा सोलंकी साहब, उन्होंने कितना मतलब नापसंदीदा वो रोल अदा किया कि ये कह दिया कि भाई 300 यूनिट कैसे आप फ्री देंगे। तो क्या मतलब है कि आप जो निगरान हुकूमत है वो पीपल्स पार्टी के मंशूर को जो है रिजेक्ट करेगी कि अवाम फैसला करेंगे? ये फैसला तो वोटर ने करना है कि वो बिलावल भुट्टो के नुक्ता नजर को एग्री करें या डिसएग्री करें। वो 300 यूनिट के देने के मामले पे दलील मांगे उनसे, या उनसे मुत्तफिक हों या गैर मुत्तफिक हों। लेकिन निगरान हुकूमतों का तो ये काम नहीं होता कि फौरी तौर पे उधर से कट किया शॉट, उधर से उन्होंने वो कह दिया कि 300 यूनिट के फ्री बात करना और तनख्वाहों को डबल कर देने की बातें करना गैर हकीकत पसंद आना है। उसके अंदर उन्होंने एक जुमला कहा कि ये जो है शो है, अपना चीप शो है। तो अगर कोई उन्हें कहें कि अगर ये चीप है तो आपका कॉस्टली शो क्या होता है जब आप जो है पीपल्स पार्टी के दौर में जो है डीजी रेडियो पाकिस्तान लग जाते हैं? क्या वो पॉलिटिकल बुनियाद पे लगते हैं आप, या वो जो है मेरिट के ऊपर लगते हैं? तो मैं नहीं समझता कि निगरान हुकूमत का काम यह है कि वो पार्टीजन बने, किसी की हमायत करें, किसी का इख्तलाफ करें। सियासी जमातों का फर्ज बनता है कि वो बिलाशुबा बिलावल भुट्टो के प्रोग्राम पे तनकीद करें, मुखालफिन का काम है, वो कॉन्टेस्ट करें, वो अवाम के अंदर लेके जाएं। लेकिन निगरान हुकूमत तो इलेक्शन कराने के लिए आई है, और अगर एक कौमी सतह के लीडर की तकरीर खत्म होती है और उसके ऊपर उसका रद्द-ए-अमल आता है निगरान हुकूमत का, मैं तो उसको पसंदीदगी की नजर से नहीं देखता, क्योंकि ये मेरा हक इसलिए भी है कि वो मीडिया में बैठते हैं, नया दौर चैनल में भी बैठ के एडिटर बनते हैं। तो मैं बतौर सहाफी खुद समझता हूँ कि इतना पार्टीजन नहीं होना चाहिए। जब हम पीपल्स पार्टी की पॉलिसी से इख्तलाफ फील करते हैं, उसका बरमला इजहार करते हैं। मैं जो है पंजाब के अंदर पीपल्स पार्टी के कमजोर होने की वजह जाती तौर पर चूंकि आसिफ अली जरदारी साहब की पॉलिसी को समझता हूँ, तो मैं इसके ऊपर किसी की बात नहीं मानता। मैं कहता हूँ आर्गुमेंट कीजिए, और वही देख लीजिए कि जब बिलावल वहां पे आए हैं और वो खुल्लम खुल्ला बात कर रहे हैं और पॉलिटिकल अमल कर रहे हैं, तो लोगों में पजीराई मिल रही है। टाइम लगेगा उन्हें, लेकिन यह कि एक सियासी अमल किया। और मैं बिलावल भुट्टो के वाले से एक और बात कहूंगा
کہ وہ سیاسی عمل کرتے ہیں. جب انہوں نے لانگ مارچ کیا تو انہوں نے کراچی سے لے کر آپ دیکھیے کہ اسلام آباد تک وداؤٹ ہیزیٹیشن کیا, 28 نکات دے کے ایک سنجیدہ سیاسی عمل جو کوئی کرتا ہے. تو آئی اپریشیٹ دی ینگ لیڈرشپ, اور ہم امید رکھتے ہیں مستقبل کے لیے کہ پاکستان کی سیاست کے لیے ایک اچھا جو ہے پیش رفت ہوگی اس میں. اچھا شاہین صاحب, یہ بتائیے گا کہ بلاول نے جو بات کی, وی این بڑا اچھا ہے اور مہنگائی پہ ظاہر انہوں نے زیادہ فوکس کیا, لیکن ان کی تنقید جو تھی وہ زیادہ تر ہمیں پنجاب میں نون لیگ کی طرف ہوتے ہوئے دکھائی دی. انہوں نے اپنی توپوں کا رخ جو ہے وہ پنجاب میں نون لیگ کی طرف رکھا, ان کو فوکس کیا. اس پہ کیا کہیں گے؟ میں اس پہ وہ بڑا اچھا سوال آپ نے مجھے فیوریبل سوال کر دیا. جو بلاول اس کا جواب اس لیے نہیں دے سکتے کہ وہ جنرل الیکشن کے اندر ہیں, اور وہ ظاہر ہے سیاسی تدبر اور حکمت عملی کے تحت وہ یہ بات نہیں کریں گے. لیکن پاکستان کی جو ڈوبتی معیشت ہے, جو ایک بحران سے دوچار معیشت ہے, اس کے اندر ذریعہ آمدنی کیسے بڑھے گا, اور آئی ایم ایف بھی کیا کہہ رہی ہے. اور حقیقی طور پہ بھی ایک بات آپ مجھ سے اتفاق کریں گی کہ جب ہمارے اداروں کے چپڑاسی اور گارڈ کی کو بھی تنخواہ جب ملتی ہے جب وہ ٹیکس کٹواتا ہے, لیکن پاکستان کے جو 3.3 ملین منیمم ہیں یہ کہ 33 لاکھ تاجر ہیں, ان کو ٹیکس نیٹ میں اگر نہیں لاتی تو نون لیگ نہیں لاتی, اس لیے کہ ان کی کانسٹیچوئنسی ہے تاجروں کا ووٹ. پچھلی دفعہ جب مفتہ اسماعیل نے ان کو اس نیٹ میں ٹیکس نیٹ میں لانا چاہا تو مریم نواز نے ایک جو ہے ٹویٹ کر دیا کہ یہ نہیں ایکسیپٹیبل, اور وہ واپس ہوا. تو کہنے کا مقصد ہے کہ اگر ایک آدمی 22-25 ہزار روپے تنخواہ لے کے جاتا ہے, پہلے اس کا ٹیکس کٹتا ہے, لیکن کیا دکاندار سال کے بعد 1000, 2000, 3000 روپے بھی نہیں دے سکتا ملک کی معیشت کے لیے؟ تو کیسے وہ توقع رکھتا ہے کہ اس کی سڑک ٹھیک ہو, اس کا جو ہے پانی اسے فراہم کیا جائے؟ کوئی منصلبہ تو نہیں اترے گا. ہمیشہ دنیا بھر کی ترقی یافتہ قوموں کو دیکھا جائے کہ آپ جو ہیں اپنی انکم میں سے شیئر کرتے ہیں. یہ ایک الگ بات ہے کہ جو بہت ہی امیر آدمی ہیں ان پہ کم ٹیکس لگے ہوئے ہیں, لیکن غریب آدمی بھی جو ہے ان کو جب انڈائریکٹ ٹیکس لگاتے ہیں, آپ صابن پہ لگاتے ہیں, تیل پہ لگاتے ہیں, ہر چیز پہ لگاتے ہیں, وہ کم کریں, لیکن اسے آپ پراپر اس کی آمدنی سے ریلیٹڈ ہلکا ہلکا ٹیکس لگانا شروع کریں تاکہ ان کی پارٹیسپیشن ہو. ملک کے اندر دیکھیے کب تک قرضوں کی معیشت کو آپ لے کے آگے بڑھیں گے؟ قرضوں کا تو آج یہ ہے کہ ڈیٹ سروسنگ, قرضوں کے اوپر سود ادا کرنے کے لیے قرضہ لینا پڑ رہا ہے. تو کیا ہم اس کے متحمل ہو سکتے ہیں؟ کیا ہم اس چیز کے متحمل ہو سکتے ہیں کہ جو میٹرو جو ہے نواز شریف صاحب نے ویژول آپٹکس کے لیے بنائی, اورنج ٹرین بنائی, تو ان کے قرضے کون اتارتا ہے؟ کیا وہ جو ہے پی ٹی آئی کے بانی کے لیے ممکن تھا کہ ایک جو ہے پارٹی وہ لاہور کے 20 کلومیٹر کے اندر ایک ٹریک بنا جائے جو لاہور کے 5% کو بھی سروس نہیں دے رہی, اور آپ اس کو الیکشن کے لیے اورنج ٹرین ضرور کہہ سکتے ہیں. لیکن دیکھیے اس ملک کو دیکھنے کی ضرورت ہے. میں تو یہ کہتا ہوں کہ یہ ٹھیک ہے, بلاول صاحب نہیں کہہ سکتے کہ دکانداروں پہ ٹیکس لگنا چاہیے, لیکن پاکستان کے انٹیلیجنسیا کو, اکانومسٹ کو یہ کہنا چاہیے کہ جب 32 لاکھ اکنامک یونٹ دکان کی شکل میں, ہوٹلوں کی شکل میں, ریسٹورینٹ کی شکل میں ٹیکس نہیں دیں گے, اپنی آمدنی میں سے ایک رتی بھی شیئر نہیں کریں گے, تو ملک کی اقتصادیات کیسے چلے گی؟ تو میں سمجھتا ہوں کہ نون لیگ پہ تنقید جائز ہے, اورنج ٹرینوں کی ضرورت نہیں ہے. موٹر ویز میں سے کیا نکال لیں گے آپ؟ کیا اس سے لوگوں کا روزگار مل جائے گا؟ مزیدار کار چلا کے آپ پہنچ جائیں گے منزل پہ, لیکن ہاؤ لانگ؟ دیکھیے انڈیا جب آزاد ہوا, پاکستان اسی دن آزاد ہوا تھا. انہوں نے سب سے پہلے جو ہے نا انڈین ریلوے کو ڈبل ٹریک کیا تھا, اور ڈبل ٹریک کرنے کے بعد ایک گاڑی کے بعد دوسری گاڑی جا رہی ہوتی تھی, اور جو سب سے عوامی سستا جو ہے ذرائع آمد و رفت تھا. لیکن یہاں پہ کیا ہوا ہے کہ سازشوں کے ذریعے ریلوے کے جو روٹ ہے, فیصل آباد میں مثال دوں گا کہ اسے بند کر دیا گیا, اور فیصل آباد میں ایک کوہستان گروپ تھا چودھری نذیر کا, ان کی ٹرانسپورٹ کو بنانے کے لیے ریلوے اسٹیشن بند کیے گئے. تو ہمارے اسکالر کام نہیں کرتے. میں نے اس پہ کام کیا تھا کہ جب موٹر وے بنی تھی تو وہ 1.25 گھنٹے کے اندر لاہور سے آپ نے اسلام آباد جانا تھا, لیکن جب اس کے اندر پالیٹکس ہوئی تو قادر بخش میلا پیپلز پارٹی کے ایک ایم این اے تھے سرگودا کے, ان کے ایریے میں لے گئے اس کو موٹر وے کو.
फिर जी। मलक नईम मरहूम नून लीग के थे, वहां ले गए, वहां से चौधरी निसार के जो है चक्री में ले गए, तो वो उसमें 1 घंटे का इजाफा हो गया, 1 घंटा पेट्रोल ज्यादा चलेगी, 1 घंटा टायर ज्यादा चलेंगे। तो देखिए कौमी सतह पे हमारे जो है मीडिया ने रियल क्रिटिसिज्म नहीं किया, कैंपेन जर्नलिज्म हम करते हैं। मैं मोटरवे का बाकायदा स्टडी करता था उन दिनों के भाई ब्लू प्रिंट निकाला जाए, 2.25 घंटे का था, ये क्यों हो गया 2.25 घंटे का रूट? तो हम उसके ऊपर इंपोर्ट करके कारें चला रहे हैं, तो हमने उसके ऊपर 30% जो है अखराजात बढ़ा दिए हैं। तो ये देखने की बातें हैं, कभी एनएलसी की वजह से हो जाता है, कभी किसी और इदारे की वजह से हो जाता है। ठीक। ये तो सिर्फ सिंध हुकूमत ने जो है थरकोल माइन को जो है ना एक कानूनी जो है शक्ल दे के असेंबली के जरिए बचा लिया था, वरना वो भी किसी इदारे को जा रहा था थरकोल माइन। तो मैं ये समझता हूँ कि बिलावल भुट्टो की जो है तनकीद के पीछे दलील है, और गुज़िश्ता रोज उन्होंने लाहौर के अंदर पाकिस्तान के सनतकारों को और ताजरों के मुंतखब होने वाले वफद से खिताब किया, आपने शायद उसकी जी। डिटेल देखी हो, और उन्होंने बड़ा इंगेज किया और बड़ी प्यारी और खुली बातें की हैं। उसी में उन्होंने लाहौर की बात की थी। शाहीन कुरैशी साहब, बहुत शुक्रिया, आपने अपना मौक़िफ़ देने के लिए हमें प्रोग्राम में ज्वाइन किया। नाज़रीन, सीनियर सहाफ़ी शाहीन कुरैशी सां गॾु हो प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। वक़्तु थियो आहे मुख़्तसिर वक़फ़े जो, वठूं था वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। इन समूरी सियासी सूरत हाल ते ॻाल्हाइण जे लाइ असांखे सीनियर सियासी तर्जुमेगार इनाम भट्टी साहब जॉइन कयो आहे। भट्टी साहब भली कार, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। भट्टी साहब, जेकॾहिं सभ खां पहिरीं ॻाल्हि कजे हिन वक़्तु अदालती जेके मामला हली रहिया आहिनि पीटीआई जे हवाले सां, त पेशावर हाई कोर्ट जो जेको फ़ैसिलो हुयो उनखे इलेक्शन कमीशन पारां अॼु चैलेंज कयो वियो आहे सुप्रीम कोर्ट में। पीटीआई खे चूंड निशान जी वापसी जे हवाले सां जेको पेशावर हाई कोर्ट जो फ़ैसिलो हो, छा चवंदो? मुझे ख्याल में ई जेका हिन वक़्तु ई अञा ताईं कोर्ट, इलेक्शन कमीशन, वरी इलेक्शन कमीशन वर्सिस आरओज़, वरी आरओज़ वर्सिस जजिस जेको हले पियो थो, त इहो त लॻे जहिड़ो हूंदो आहे न फुटबॉल जेको आहे उनखे पियो उछलाइबो आहे हिन तरफ़ हुन तरफ़, त गोल जे बजाए रुगो ग्राउंड जे अंदरि पियो घुमे ऐं तमाशाई रुगो पंहिंजो कंध खे वेठा फेराइनि हेॾो जो होॾे, होॾो जो होॾे, त छा थींदो आख़िर? त मुंहिंजे ख्याल में कंफ्यूज़ करण जे लाइ हिकिड़ी अहिड़ी सूरत हाल ठाही थी वञे त वोटर कंफ्यूज़ थिए। न त ॿी सूरत हाल में मुंहिंजे ख्याल में हिन वक़्तु जेका चूंडुनि जो शेड्यूल जॾहिं अची चुको आहे त उन खां पोइ इन्हनि शयुनि में अहिड़े क़िस्म जी सूरत हाल पैदा करण खां बहितर इहो आहे त हिकिड़ी वाज़े सूरत हाल पैदा कजे, ऐं उहा इहा आहे जॾहिं कोर्ट जे तरफ़ां इहो अची वियो आहे उनखे रद्द कजे थो, त उनखे छॾियो वञे त पीटीआई पंहिंजे उन निशान ते वञी करे चूंड विढ़े, ऐं पब्लिक जे अंदरि बि हिकिड़ो जेको आहे सो उहो एतमाद बहाल थिए त ॿियनि पार्टियुनि खे बि उहा लेवल प्लेइंग फील्ड मिले थी जेका सभिनी जमायतुनि खे मुहैया थियल आहे। पर इन सां हाणे वरी तव्हां सुप्रीम कोर्ट वेंदो, हाणे वरी 2 ॾींहं 3 तव्हांजा उन सुप्रीम कोर्ट में लॻंदा, जॾहिं त 13 तारीख़ ते मुंहिंजे ख्याल में आख़िरी आहे सॼे पाकिस्तान जे अंदरि निशाननि जे अलाटमेंट जो शेड्यूल जेको ॾिनल आहे। हाणे जेकॾहिं उन शेड्यूल जी डेट में वरी तव्हां वधायो था त पोइ वरी इलेक्शन जो सॼो जेको शेड्यूल आहे उहो पियो मुतासिर थींदो। त मूंखे सम्झ में कोन थो अचे त अहिड़ियुनि शयुनि सां आख़िर हासिल छा कयो वेंदो, सवाइ इन जे जो वोटर कंफ्यूज़ थिए, माण्हू कंफ्यूज़ थियनि। ऐं हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त माण्हू सभु सम्झनि पिया शायदि ख़बर न आहे चूंडूं थियनि थियूं या चूंडूं नथियूं थियनि, ऐं किथे कॾहिं कहिड़ी अहिड़ी का शइ अची थी वञे त वरी माहौल ठही थो वञे त भई चूंडूं त लॻे कोन थो त थींदियूं, वरी कोर्ट को फ़ैसिलो ॾेई थी छॾे त वरी सभु ताड़ियूं था वॼाइनि, वाह वाह बसि थी वई हाणे को चूंडूं थींदियूं। त इहा कंफ्यूजन जी सूरत हाल जेका आहे चूंडुनि जे टर्न आउट ते असर अंदाज़ थींदी, ऐं उन में जेको वोटर जो टर्न आउट रेशो आहे उहो जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल जे करे मुतासिर थिए थो त पोइ इनखे चइबो इहो डेलिब्रेट एक्शन आहे, त जेको डेमोक्रेटिक प्रोसेस में आम माण्हूअ खे वधी चढ़ी हिसो वठणु खपे, उनखे जॾहिं तव्हां मायूस कंदव त उनजो मजमूई तरह ते मुल्क जे अंदरि जमहूरी निज़ाम तां, इलेक्शन जे प्रोसेस तां ऐं शफ़ाफ़ इलेक्शनुनि जे यकीनी हुजण तां एतमाद ख़तम थी वेंदो। जी सभी भट्टी साहब, छा चवंदो, पीटीआई पारां बि इन फ़ैसिले पेशावर हाई कोर्ट में इन फ़ैसिले खे चैलेंज कयो वियो आहे त अञा ताईं जेका इंट्रा पार्टी इलेक्शन वारो जेको सर्कुलेशन आहे उहो उन्हनि जी वेबसाइट ते जारी न कयो वियो आहे? मूंखे ईअं थो लॻे त हुननि जी हतल इम्कान कोशिशि इहा आहे
त कंहिं बि तरह सां PTI खे चूंड जे अमल खां परे रखिजे। जेकॾहिं उहो परे नथो रखी सघिजे, छाकाणि तव्हां ॾिठो आरओज़ जे फ़ैसिलनि खे कोर्टुनि जेको आहे रद्द करे छॾियो। 76% जेको आहे उहे नतीजा जेके आहिनि इहे आया त हुननि जा फार्म वरी बहाल थी विया ऐं उहे 76% जेके फार्म बहाल थिया आहिनि PTI जे उम्मीदवारनि जा पंजाब जे अंदरि, त यकीनी तौर ते उहो मुक़ाबिलो त उन्हनि धुरियुनि सां कंदा जिन खे मनपसंद जेके धुरियूं चाहिनि थियूं त उन्हनि खे इक़्तिदार मिले, त उन्हनि जे लाइ वरी रुकावटूं विझण जे लाइ अञा की ॿिया रस्ता थींदा, त उहो कंफ्यूजन मुसलसिल बरक़रार रहंदो। ऐं मूंखे त हींअर थो लॻे त चूंडूं बि थींदियूं ऐं चूंडुनि जे प्रोसेस में इहो कंफ्यूजन जो अमल बि हलंदो रहंदो ऐं उनजो ख़ासि जेको असरु पवंदो उहो PTI जे वोटर ते पवंदो ऐं PTI जे उम्मीदवारनि ते थींदो ऐं उनखे ई मुतासिर करण जे लाइ ऐं ख़ुदि मुंहिंजे ख़्याल में PTI बि जॾहिं कोर्टुनि जे इन्हनि जे तरफ़ वञे थी त हुननि खे बि इहो ई सिर्फ़ु हुन में इंगेज रखण जे लाइ हिकिड़ो मुसलसिल कंहिं न कंहिं ॿियनि मामलनि सां गॾु माना हाणे वर्क में वञणु खपे, वोटर सां रुजू करणु खपे, उनजे बजाए जेकॾहिं PTI अञा ताईं कोर्टुनि जा मुंहं ॾिसंदी वठे त उन्हनि जो त पूरो इलेक्शन जो प्रोसेस जेको आहे मुतासिर थींदो। त कंफ्यूजन जो अमल जेको आहे लॻे थो वोट जे ॾींहं ताईं बि इहो जारी ऐं सारी रहंदो। थी सघे थो त पंजाब जे KPK जे अंदरि अञा के वधीक अहिड़ा मामला बि थियनि जो कुझु पोलिंग स्टेशन्स जेके आहिनि उहे मुतासिर थियनि ऐं कुझु कॉन्स्टिट्यूएंसीज़ जेके आहिनि उहे बि मुतासिर थियनि चूंड जे अमल खां। जी भट्टी साहब, पंजाब में छा सूरत हाल नज़र अचे थी? अॼु जेको बिलावल जो जलसो फैसलाबाद में या जेको लाहौर में कन्वेंशन हो, पीपल्स पार्टी जेतिरो पंजाब ते फोकस कयो आहे, बिलावल भुट्टो ज़रदारी छा चई सघिजे थो त यूथ खे मोटिवेट करण में कंहिं हद ताईं कामयाब थींदे नज़र अचे पियो? मूंखे नथो लॻे, छाकाणि बिलावल हिन वक़्तु यूथ जे लाइ का अहिड़ी पॉलिसी खणी अचण में को कामयाब कोन थियो आहे जंहिंमें चइजे त हिन वक़्तु भट्टी साहब अॼु जेको बिलावल पंहिंजो मंशूर तनक़ीद सां गॾु पंहिंजो मंशूर बि ॾिनो आहे, उन में नौजवाननि जे हवाले सां बि ॻाल्हि कई आहे, महांगाई खां सतायल अवाम खे बि उन केतिरा ई सुठा ख़्वाब ॾेखारिया आहिनि। 300 यूनिटनि ताईं बिजली फ्री, तनख़्वाहूं ॿीणियूं कयूं वेंदियूं, आमदनी खे डबल कयो वेंदो। इहे अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके पीपल्स पार्टी रोटी कपिड़ा ऐं मकान जो पंहिंजे पैदाइश खां वठी करे नारो हणंदी रही, उहो अॼु ॾींहं ते पूरो कोन थियो आहे। जॾहिं बि को चङी तरह ते अहिड़ो मंशूर ॾींदो आहे जंहिंसां नज़र अचे त उहो बेस्ड हूंदो आहे जेके इंडिकेटर्स हूंदा आहिनि इकोनॉमिक उन्हनि ते। मिसाल तौर बिलावल ॿुधाए त पाकिस्तान जी जेका इकोनॉमी आहे उनखे इंक्रीज़ करण जे लाइ हू कहिड़ा कहिड़ा उपाउ वठंदो जंहिंसां पैदावारी वसीला वधंदा, नौजवाननि जे लाइ हू कहिड़ा तरीक़ेकार अख़्तियार कंदो जंहिंसां रोज़गार जा वसीला वधंदा। मिसाल तव्हां सिर्फ़ु गवर्नमेंट नौकरियुनि जो ई वठो त गवर्नमेंट नौकरियूं एतिरियूं कोन्हनि, एम्प्लॉयमेंट तव्हां 76% पॉपुलेशन जी जेका नौजवाननि जी बेरोज़गार वेठी आहे उन्हनि खे तव्हां उन्हनि में ॾींदव, या सिर्फ़ु इहो ऐलान करे छॾनि त उनखे यूथ कार्ड ॾींदासूं त तव्हां पिनण ते हेराइण जे लाइ त सिर्फ़ु कार्ड ॾियण ऐं उन्हनि खे इन्हनि शयुनि ते चई सघो था त पॉलिसी आहे, पर हक़ीक़ी पॉलिसी जेका हूंदी आहे उहा इहा हूंदी आहे त बिलावल ॿुधाए त अॼु पाकिस्तान जी मौजूदा पैदावारी जेका रेशो आहे शिरह आहे उहा हेतिरी आहे। पीपल्स पार्टी अचण खां पोइ ही इंडिकेटर्स आहिनि जिन ते इन्वेस्टमेंट कंदी ऐं उनजे अमल करण सां हेतिरो ग्रोथ रेट थींदो। हाणे जेका इकोनॉमी इंक्रीज़ थींदी आहे उन में जेकॾहिं तव्हांजी GDP जो रेशो 6 ताईं वञी पहुचे तॾहिं जेको आहे सो चइबो त तव्हांजी जेका आहे उहा एम्प्लॉयमेंट रेशो 2-3% जेका आहे सा इंक्रीज़ थींदी। त हींअर तव्हांजी हर साल अञा ॾींहों ॾींहुं GDP डिक्रीज़ थी थिए, तव्हां वटि जेके बि पैदावारी सनअती यूनिट्स आहिनि उहे 6 थींदा पिया वञनि, एक्सपोर्ट तव्हांजी जेका आहे उहा वञे पई ॾींहों ॾींहुं डिक्लाइन थींदी, इम्पोर्ट जो तव्हांजो रेशो वञे थो हाई थींदो, फॉरेन एक्सचेंज रिमिटेंस जेको आहे उन में डिफिशंसी जेका आहे उहो बैलेंस डिक्रीज़ थींदो थो वञे। त इहे सभु शयूं जेके आहिनि किथां तव्हां जेको आहे पूरियूं कंदो, सिर्फ़ु नारनि जी हद ताईं सही आहे, रियल्टी इन खां हटी करे आहे। मां सम्झां थो पाकिस्तान में हिन वक़्तु कंहिं बि पॉलिटिक्स पार्टी खे सवाइ सखणनि नारनि जे ॿियो कोई अहिड़ो वाज़े प्रोग्राम कोन्हे जंहिंसां हू चङी तरह ते ॿुधाए सघनि त मईशत खे कीअं बहितर करे सघंदा। तव्हां ॾिठो हूंदो गुज़िरियल PTI जी हुकूमत में ईअं ई अहिड़े क़िस्म जा खोखला नारा खणी आई त अरबा रुपया ॿाहिरि बैंकुनि मां हेॾे वापसि खणी ईंदासूं, पोइ मुल्क ख़ुशहाल थी वेंदो, पर मुल्क हलाइण खां पोइ उन्हनि खे ख़बर पई त हिननि नारनि सां इकोनॉमी तब्दील नथी थिए, उन्हनि नारनि सां एम्प्लॉयमेंट नथी अचे, उनजे बजाए तव्हां वटि पॉलिसीज़ जेके आहिनि उहे हुजणु खपनि। हिन वक़्तु बि पाकिस्तान खे ज़रूरत आहे त मईशत जा ॿाहिरि जेके आहिनि इकोनॉमिक एक्सपर्ट्स जेके आहिनि उहे हिननि खे का पॉलिसी वाज़े करे ठाहे ॾियनि त जंहिंमें गैर तरक़ी
एक्सपेंडिचर जेके नॉन डेवलपमेंट एक्सपेंडिचर्स आहिनि उन्हनि जी कटौती कीअं थियणु खपे ऐं डेवलपमेंट एक्सपेंडिचर्स कहिड़ा थियणु खपनि, फॉरेन इन्वेस्टर्स जेके आहिनि उन्हनि खे कीअं अट्रैक्ट करे सघिजे थो। पाकिस्तान में हिन वक़्तु वधि खां वधि ज़रूरत इहा आहे त तव्हांजो फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टर जेतिरे ताईं नथो अचे तेसीं तोड़ी तव्हांजी इकोनॉमी बहितर न थी सघंदी। त इहे सभु शयूं जेके मां नथो सम्झां पीपुल्स पार्टी वटि हिन वक़्तु को अहिड़ो वाज़े प्रोग्राम हुजे जंहिं ते ख़ुशि थिजे ऐं चइजे त पीपुल्स पार्टी जो नओं युथ जेको आहे उहो विजनरी लीडर आहे जेको नए ईंदड़ नसुल खे नौजवाननि खे हिकिड़ी का नई शइ ॾींदो। उन वटि बि इहे ई नारा आहिनि जेके माज़ी में उन्हनि जी पार्टी जे अॻुवान वटि रहिया, रोटी कपिड़ा और भट्टी साहब पोइ त ईअं चई सघिजे थो त सभिनी सियासी पार्टियुनि खे जेको मुआशी प्लान आहे, इकोनॉमी प्लान आहे, उनखे तरजीही बुनियादनि ते रखणु घुर्जे, छो त इहो हिकिड़ो वॾो चैलेंज हूंदो जेका बि हुकूमत चूंडजी ईंदी अवाम जे वोटनि सां, मुआशी बहरान उन जे लाइ कर खणी बीठल आहे। बिल्कुलु हिन वक़्तु मुल्क जो सभ खां वॾे में वॾो मसइलो आहे ई मुआशी। इकोनॉमिक जेका स्टेबिलिटी आहे उहा लाॻापियल आहे पॉलिटिकल स्टेबिलिटी सां। सियासी अदम इस्तेहकाम जे सबबु तव्हां वटि जेको आहे उहो इकोनॉमिक इनस्टेबिलिटी आहे। तव्हां वटि जेका मुआशी तंगी जो सबबु जेको आहे उहो फॉरेन इन्वेस्टर जॾहिं न ईंदो आहे उनखे ख़बर हूंदी आहे त हिन मुल्क जे अंदरि पॉलिसीज़ जेके आहिनि उहे बहितर कोन्हनि। उहे जॾहिं पॉलिसीज़ तव्हां जूं अट्रैक्टिव हूंदियूं, बहितर हूंदियूं, तॾहिं जेको आहे सो कुझु थी सघंदो। जी वॾी महिरबानी भट्टी साहब, तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण लाइ असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। नाज़रीन, सीनियर सियासी तर्जुमेगार इनाम भट्टी साहब सां गॾु हा। भट्टी साहब जो चवणु हो त ठला नारा ऐं अवाम खे इहे ख़्वाब न ॾेखारणु घुर्जनि। इन ॻाल्हि में को शक न आहे त सियासी इस्तेहकाम सां मुआशी इस्तेहकाम लाॻापियल आहे, पर हिन वक़्तु जेका पाकिस्तान में मुआशी बहरान वारी सूरत हाल आहे इन ॻाल्हि में को बि उभाम न आहे, का ॿी राय न आहे त ईंदड़ जेका हुकूमत हूंदी, जेका चूंडियल हुकूमत हूंदी, अवाम जे वोटनि सां ईंदी, उनखे मुआशी हवाले सां तमामु ॾुखिया ऐं अहिड़ा फ़ैसिला करणा पवंदा त जीअं मुल्क इन कर्ज़नि जे दुबण मां, इन मुआशी बहरान मां निकिरी सघे ऐं अवाम खे महांगाई जे हवाले सां को रिलीफ मिली सघे। अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पिण ते पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।